ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर कंदासीं। सखर खां चर्च केस में गिरफ़्तार जवाबदार सिविल कोर्ट में फरार थी वियो आहे। पुलिस में थरथलो मची वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे जवाबदार कलंदर बख्श उर्फ कादिर बख्श मीराणी सिविल कोर्ट में फरार थी वियो आहे। जवाबदार के रोहिड़ी जी सिविल कोर्ट में रिमांड लाइ पेश कयो वियो हो। अवां खे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे सखर में चर्च केस में गिरफ़्तार जवाबदार सिविल कोर्ट में फरार थी वियो आहे। पुलिस में थरथलो मची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मोरड़ो महर खां। अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, रोड़ी पुलिस का चर्च केस में नामज़द जवाबदार कलंदर बख्श मीराणी सिविल कोर्ट मां फरार थी वियो आहे। जवाबदार के फरार थियण खां पोइ सखर पुलिस में थरथलो पइजी वियो आहे। कोताही करण जे इल्ज़ाम आयल अहलकारनि खे हिरासत में वरितो वियो आहे। उन सिलसिले में राब्तो करण ते रोड़ी थाणे जे एसएचओ यासिर खोसे तस्दीक कंदे ॿुधायो आहे त गुज़िरियल ॾींहुं सरकार पारां एएसआई मुनवर जे फरियाद ते जवाबदार कलंदर बख्श मीराणी ते 140 ग्राम चर्च जो केस दाख़िल कियो वियो हो। उन केस में जवाबदार कलंदर बख्श के रोड़ीअ जे सिविल कोर्ट में रिमांड लाइ पेश कियो वियो, जिते अदालत जवाबदार जो जुडिशियल रिमांड ते जेल उमाइण जो हुकुम ॾिनो वियो। उन दौरान जेको आहे जवाबदार कलंदर बख्श अदालत मां फरार थी वियो आहे। एसएचओ यासिर खोसे जो चवणु आहे त जवाबदार जेको आहे चर्च केस में घुर्बल हो ऐं अदालत मां फरार थी वियो आहे ऐं कोताही करण जे इल्ज़ाम हेठि जेके अहलकार आहिनि उन्हनि खे हिरासत में वरितो वियो आहे। वाक़े जो केस दाख़िल कियो वेंदो, पर हिन महिल त जेको कोई जवाबदार फरार थी वियो आहे कलंदर बख्श, हुनखे रोड़ी पुलिस ॿीहर गिरफ़्तार नाहे करे सघी। हुनजे घर ते बि चढ़ाई कई वई आहे, पर नाहे अची सघियो। हुन खां पोइ रोड़ी पुलिस राजूनी कोशिशूं बि शुरू करे छॾियूं आहिनि त जवाबदार खे जीअं पेश कयो वञे, पर आख़िरी इतलाह ताईं जवाबदार कलंदर बख्श के पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी थी। ठीक है मोरड़ो, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ वंज वरी महिरबानी।